अगर आपको हमारा ये वीडियो पसंद आया तो लाइक, कमेंट्स और शेयर कीजिएगा और हमारा यूट्यूब चैनल सब्सक्राइब कीजिएगा। अस्सलाम वालेकुम सोशल मीडिया जे बादशाह और दोस्तों के सलाम। परसों असां इन वटि ॾेर की टी चौक इंगरो गेट जे साम्हूं जिते हिकु असां सेल्समैन सां जेको गवर्नमेंट जा जेका कंडम आहिनि उहे सेल कंदो होतो आहे ऐं असां हाणे उनखे जेको आहे हिते तव्हांखे ॾेखारे सघूं था। इहे उनजा कंडम आहिनि जेका ये गवर्नमेंट जा आहिनि जेका फ्री में ॾियणा आहिनि, नॉट फॉर सेल हुन ते लिखियल आहे, तव्हां ॾिसी सघो था। ऐं ही जेको आहे गवर्नमेंट जे खाते वारी चीज़ उतां खणी करे हिते जेको आहे ही पाण सेल करनि था जेका आहिनि दुकाननि खे। ऐं ही ॾिसी सघो था तव्हां, बिल्कुलु ॾिसी सघो था। सेलमैन सां जेको रमेश कुमार जेको ॾहेर की शहर में जेको गवर्नमेंट जा ही रमेश कुमार आहे जेको इन जो चवणु आहे त मां दीवान कंहिंखां वठंदो आहियां। छा नालो आहे दीवान जो सर? जयपाल। किथे दुकान आहे हुनजी? शाही बाज़ार अंदरि। शाही बाज़ार उहो तव्हांखे ॾींदो आहे। रसीद ॾेखारियो जेकी हाणे खणी वेठो आहे। ही हुनजी बिल आहे जेको हुन ते सरकारी जेका कंडम आहिनि उहे ही जेको आहे पंहिंजो सेल कंदो होतो आहे माण्हुनि खे। जेको आहे किथे लिखियल आहे, किथे लिखियल आहे? तव्हां बिल्कुलु जेको ॾेरकी में दवायूं बि सरकारी जेकियूं आहिनि उहे बि जेकियूं आहिनि प्राइवेट अस्पतालनि में ऐं जेको आहे प्राइवेट दुकाननि ते मेडिकल स्टोरनि ते विकिरो कयूं वञनि थियूं। उन सां गॾु आख़िरी जेकी चीज़ हिननि वटि कंडम बची उहा बि जेकी आहे हिननि गवर्नमेंट वारी जेकी आहे उतां जेकी आहे खणी करे हर दुकान ते जेको आहिनि सेल कंदा होता आहिनि। हीअ सेल्समैन आहे, तव्हांखे असां ॾेखारियूं पिया लाइव जेको आहे। त ही ॾेरकी जे जेको बि सरकारी जेके खज़ाने मां जेको ग़रीबनि जे लाइ या जेको बि दवा अचे थी या का जेकी सिस्टम अचे थी, को बि मसइलो जेको आहे ग़रीबनि ताईं न पहुचे थो, उहे उतां जा जेका पंहिंजा बासर माण्हू आहिनि उहे घटि रेट ते वठी करे उहे दुकाननि ते वञी सेल कनि था पिया। छा इहो नाइंसाफ़ी न आहे, नाजाइज़ी न आहे, बाक़ी ॿियो छा आहे? ऐं बिल्कुलु सेल्समैन जो चवणु आहे त हिन में दीवान जेको आहे नालो वठे थो, उन दीवान जो तव्हां ॿुधो बि सही त दीवान हिननि खे को सेल करे थो। ॾेरकी में काफ़ी दवायूं जेकियूं आहिनि जेके सरकारी अस्पताल में अचनि पियूं उहे ग़रीबनि जे लाइ अचनि थियूं, उहे बि जेका आहिनि प्राइवेट डॉक्टरनि ॾे ऐं प्राइवेट अस्पतालनि में जेकियूं आहिनि उहे विकिरो कयूं वञनि थियूं। आख़िर दवाउनि छुटियूं, आख़िर ही कंडम जेको आहे मामूली चीज़ आहे। ॾेरकी जा ज़ालिम माण्हू उहे हिन कंडम ते बि न आहिनि, जेको तव्हां ॾिसी सघो था गवर्नमेंट जो ॾिनल आहे ऐं इहो नॉट फॉर सेल लिखियलु आहे। लेकिन ही सेल्समैन जेको आहे ॾेरकी में उहो विकिरो कंदो होतो आहे। असां DC साहिबु ऐं AC साहिबु या जेका बि कानूनी त इन ते कानूनी कार्रवाई करे इन जे ख़िलाफ़ु जेको आहे कार्रवाई कई वञे। वॾी महिरबानी।